अमीर हुए जो इर्ज़े का इनकार ये समझ त अमीर हुए जो मौत हूंदो। बस यार अल्लाह को आखिर हम करे पगगाल बुद्ध गई ना तो ए दोस्त सदा सजा हमको गरा थी वैसी ऐसो थोड़े मुर्सा है मोतबर अल्लाह सूबेदार अल्लाह खान चो जने मां वो कारोबारन जो तई जरा बूथली जुम्मन कितने यारी पे मरे ने किक पे बनती है रात शादी न चाचा पर उन्हनि जे गोठ में कयामत हूंदी कयामत। मिलण जो वाइदो कयो तू छो ना आहे मां तुंहिंजो बाग में इंतजार करे करे सॼो ॾींहुं गुज़ारियो तू छो कोन आहे कल ज़रूरी कम थी हा हक में इज़हार जे एवज़ गुलजार वारन के मुंह मथो पिटणो पवंदो। अम्मा मासी सकीना वारन ॾे वञा पई प्रीत रोज रोज उॾां छो वेंदी आहे थिया पराए घर रोज वञणु ठीक ना है। अम्मा मासी सकीना पाण त चवंदी आहे त रोज ईंदी घर पर छो मासी सकीना खे किताबी कहाणी ॿुधण जो शौक़ु हूंदो आहे इन जे करे चवंदी आहे रोज अची पढ़ी ॿुधां। हाँ पर सकीना जो ॾेर पढ़ियल आहे न प्रीत इज़हार मास्टर आहे न पो उन खां छो नथी पढ़ाए। अम्मा तव्हां परेशान न थियो ऐं जल्दी मोटी ईंदसि। मुझे घर में अचे बाकी जो सजो ॾींहुं तोखां मेण ऐं बकरियुनि लाइ गाह न कराए त मुंहिंजो नालो बि गुलज़ार ख़ान न आहे। अदी प्रीत जी गीचीअ मां छो रसो कढी छॾियो अथई जो वते थी घिटिन में लूर लूर कमी। अदा पाड़े न वई हूंदी पर अदा तू एतिरे अरसे खां पोइ कीअं भुलिजी भेण जे दर ते आयो आहीं। केड़ो असांजी मर्ज़ीअ सां अमीरो सां परणो कयो ई जो रोज रोज उन जे दर ते अचां ऐं पंहिंजे दुश्मन सां मुर्की मिलां। अदा अमीर अली सां तुंहिंजी नफ़रत अञा बि साॻी आहे। 20 साल गुज़री विया आहिनि असांजी शादीअ खे पर तुंहिंजो वेर साॻियो ई आहे। पुराणियूं ॻाल्हियूं यादि न ॾियार मूं पंहिंजी दिलि ते पत्थर रखी इहो विसारे छॾियो आहे।
तो अमीर सां जिद करे शादी कई ही। पर अदा अमीर अली उन जी तव्हां खां माफ़ी वठी चुको आहे। वॾेरनि वटि फ़ैसिला थिया, तव्हांखे ॾंड भरे ॾिनई। तॾहिं त अॼु ताईं अमीरू जेरो आ, न त तोखे अमीरूअ खे जेरो न पूरे छॾियां। शाबस अथई अदा, शाबस अथई। वॾेरे वटि अमीरूअ एवज़े ॾियण जो वाइदो कयो हो। हाणे प्रीत जवान थी वई आ, मां प्रीत जी शादीअ जी तारीख़ वठण आयो आहियां। किथे आ अमीरू? ॿुधाए त किथे आ? पर अदा पर छा? छो आवाज़ निड़ीअ में अटकी पियो अथई? कपराईंदीअ छा अमीरूअ जो कंध? मरियम, तुंहिंजी ज़बान मां इहे गुथा लफ़्ज़ मूंखे कोन था वणनि। अदा मां त माइटनि खे हिकु धीअ छा 5 धीअरूं ॾींदे आ रही कान थिया। पर अमीर इहो चङनि मुड़सनि जो फ़ैसिलो चलो। तरह ज़हर जो ढुक पी अॼु ताईं माठ कयूं थो वठां, न त इहो तोरो अमीरू केतिरा ॾींहं अॻु मुअल हुजे या समझाईस त असांखे एवज़ो मुड़कीजे, न त हिकु वारी ॾिसी थी न ये कंध कपियल हूंदुसि। अॼु वञा थो पर वरी ॿीहर ईंदुसि, ऐं इहो बि ॿुधाइजांसि त मूंसां न करे। छा? मूंसां कॾहिं बि न करे। ऐं हा, प्रीत मुंहिंजी नुंहुं आहे, मुंहिंजी। इहो बि कॾहिं न विसारजो। मरियम, मरियम, जी छा थियो अमीर अली? ही गुलजार छो आयो हो? आयो हो असांखे यादि ॾियारण त हुनजो असांॾे एवज़ो रहियल आहे। एवज़ो थो वठे, मुड़स आहे मोतबर। एवज़े पड़ी तो मां साउंठो। छो अंगूठो ॾींदेसि? उन्हनि जो कॾहिं हक़ नाहे? नाहे हक़ कोन ॾींदो सान। कुल खां कम वठ में हींअर प्रीत ॾींहुं त कोन थो न। मरियम, वरी कॾहिं हीअं न चइजां त मुंहिंजे माइटनि खे एवज़ो ॾे। मां दुनिया सां सभु संग सियाका टोड़े सघां थो, पर तोसां रिश्तो नथो टोड़े सघां। मूंखे रुआरे त सघी थो न? कॾहिं पर मरियम, मां तोखे खिलायो बि त आहे। हिंदोरनि में तोखे लोॼो बि त आहे। मूं जीअ खां मिठा अबाणा छॾिया तुंहिंजे करे, ऐं सिर ते सवे इल्ज़ाम खया तुंहिंजे करे। मूं बि त ज़हर खे अमृत समझी पीतुमि तुंहिंजे करे। जॻह जूं दुश्मनियूं हयातीअ जो समर समझम तुंहिंजे करे। अमीर अली, मूं बि नीह खे नाज़ सां निभायो तुंहिंजे करे। मरियम, मूं बि इश्क खे अमर बणायुमि तुंहिंजे करे। तुंहिंजे कुर्ब खे अतुर समझी छातीअ सां लॻायुमि तुंहिंजे करे। मिटनि जी जुदाई तुंहिंजी मोहबत में सठमि, तोसां कॾहिं हयातीअ जी शिकायत न कयूं। अञा बि चई थो त छा कयो थी मुंहिंजे प्यार में? मूं बि दुनिया छॾी, दोस्त छॾिया, अञा नथी वञे। चए त काफ़र थियां तुंहिंजे करे। अमीर अली, अॼु त मोहबत जो सिंधू तारा तारा, पर सुकण में का देर कान्हे। तुंहिंजे मोहबत जी बरसात वसंदी रहे त सिंधू सुकण जो नालो ई न वठे मरियम।
दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वेसी तू यार फांसी आओ खुदा जो कसमा अॻे वारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदासीं त छा थींदा हाणे जी थावनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो वाला कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां ॾंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसलो हल थी वियो हिन महिल ॾंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे ते अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वरी वॾियूं बोतलूं भरी पियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 जरा मासी सकीना घर में कौन आए छा वही हूंदी पाड़े में प्रीत मां पाण हाणे स्कूल खां आयो आहियां त भाॼी घर में कोन हुई अची वेंदी छा लिखियल आहे अखबार में मास्टर साहब जो अखी कोन थो कढेसि अख़बार में उन सरमाएदारनि जूं उहे कूड़ियूं ॻाल्हियूं लिखियल आहिनि जेके वॉन्टनि वठण खां पहिरियां कंदा आहिनि पर प्रीत तूं इहो ॿुधाए भाॼी में को कमु अथई छा न त पोइ कीअं अचणु थियो हाणे एतिरो पाण ॼाण न थी कल तूं मूंसां मिलण जो वाइदो कयो तूं छो न आहे मां तुंहिंजो बाग में इंतज़ार करे करे सॼो ॾींहुं गुज़ारियो तूं छो कोन आहे कल्ह ज़रूरी कमु थी वियो तॾहिं कोन अची सघियुसि छा महबूबा जी मुलाक़ात खां वधीक ॿियो को कमु ज़रूरी आहे न त पोइ बहाना छो थो बणाई ज़ार ईअं छो नथो चई त मूंसां तुंहिंजी मोहबत वारी ते लिकुन बराबरि आहे न प्रीत तोसां मुंहिंजो प्यारु शाह लतीफ़ जे लिखियल बैतनि जहिड़ो सचो आहे पर छा इज़ार मुंहिंजे प्यार में तोखे का खोट थी नज़र अचे तुंहिंजो प्यार त मुंहिंजे लाइ पारस आहे कलो की ग़लती जी माफ़ी ॾे वरी ईअं न कंदसि ओके माफ़ कोई में मास्टर साहब छा यादि कंदे पर खे छॾ हाणे इहो ॿुधाए त भाॼी में कहिड़ो कमु अथई तुंहिंजी भाॼी जो बहानो करे आई आहियां मां त तोसां मिलण आई हुयसि पर जे हाणे भाॼी अची वञे त पोइ छा चवंदी हुअसि उनजे अचण खां मां पहिरीं ई वञा थी पर सुभाणे को बि बहानो न ठाहिजां ठीकु आहे सुभाणे मां करूं हा भाॼाई अॼु जुमो हुयो न जुमे ते सवेर मोकल थींदी आहे पर भाॼाई अदा हाशिम नज़र कोन थो अचे उहो वियो वॾेरे ॾे जीअं वॾेरे ॾांहुं थींदो वेंदुसि थाणे ते हाकिम ॾे मुलाक़ात ते वञ पाणी जो गिलास भरिया
गलीअ जो भितर आहे पत्थर जो पुत खे तो जो लछो टोड़े न थियो सघनि अलड़ खान न थियो सघनि लॻे थो त अञा दम मत आई आज़माइश अलड़ खान पाण खे आज़माइश मुंहिंजो नालो बि सूबेदार अलण अथई सूबेदार अलड़ मां बि सिपाही मां सूबेदार थियो आहियां छा मां बि सिपाही मां सूबेदार थियो आहियां सुञाणा थो तोखे अलड़ खान सुञाणा थो हक़ जो पुत फौलाद जो पुत है हक़म जो पुत मार तक मारा तई मारिस वाकई फौलाद जो आई पर ही पुत बि फौलाद जो अथई तकजी पे अलड़ खान तकजी पे हूं तो पंहिंजी रगुन खे रत वारे लाइ तैयार करे छॾियो आहे रत जो देव आहे जन और अॼु जे हुक्म जे वोत मां बिड़क बाहर निकिरे तो गलो ही कटे छॾा अलड़ कौन कटे छॾा खणी वञी लाकअप में उछले अचो वञो ख़बर आहे बेदार घणो विड़ियो थई जा रात ब पानी कया हुई गाड़ी खान मास आउठो तूं दिल न लाए हां वने मुराद खान से ॻाल्हायो आहे त पकड़नी आहे तो खटाइण अदा तूं बाह सिरांदी करे वञी घर सुम्ही पओ भली सूबेदार ज़ोर लाए ॾिसे गाड़ी कोन ईंदोसांस या त मूंखे पक आहे त सूबेदार तोखां ॾोह कोन वठी सघे बस रुगो आकमत तोखे छॾायां ओए न खमीसे खे दंदन में डोर ॾेई जेकॾहिं लाटूअ वांगुरु न फेरायो मांस न त मुंहिंजो नालो हाशिम न आहे हाशिम खमीसे जो पिलो त करणो पवंदो रुगो मूंखे ॿाहिरि अचण ॾे हे ॾिस इहा मुंहिंजी ॾाढ़ी आहे जे मूं इन खे छॾियो मुंहिंजो नालो हाकिम खान लाइ कुत्ते ते रखजा कुत्ते ते हाँ मुराद खान जरूर अचो छॾियांसि थो न अहिड़ी ॻाल्हि न आहे छॾियांसि थो हलो उठ हाकिम खे ॿाहिरि कढ हाकिम शुक्र कर जो मुराद खान तोखे छॾाए ॾिना त तो जड़ा वॾा ॾोहारी तोते वारा सूबेदार साहब जंहिं हाकिम खान जी ज़बान बोलियो उन ॾींहुं सिज ओलह खां भरंदो त मिट्टीअ जे पुत ते एॾो वॾो नाज़ नींगर नंढी जुमा खां पर जेकॾहिं वरी मुंहिंजे वर चढ़े न त इहा कंध मां किली कढी वठंदो साईं छो त मुंहिंजो नालो सूबेदार अलण आहे सिपाही मां जमादार हाकिम खे ॿाहिरि कढ अखो मुंहिंजो नालो सूबेदार अलण आहे इहो कॾहिं बि न विसारजा
सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो भई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ़ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे ऐं बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा खा चवन हाँ। वो सुठो को निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जो जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे उते सॼो सामान आहे कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाईंदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघी थी ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई न तां वठ न लालू खां पैसा त वठी था न दोस्तो एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरो वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव ॿुड़ी 313156262 शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा त सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी पानी विड़ी दी पानी दी दी इन जो मतलब त अमीर अली एवज़ जण में राज़ी न आहे जादुल वडी जिन अथन राज़ी चनी या रंज एवज़ जरूर वठंदी मान कोन वठंदो एवज़ो कोसार को गालियूं था कयो तव्हां चाचा इने ॼट जे पुट अमीर खे त मां ॾिसी रहंदुसि पर मरियम खे बि जहिड़ो कोन छॾींदुसि जे अमीर संग ॾियण खां इनकार कयो न तो सब हिसाब किताब गाए वजाए वठंदो मास अदा वॾा मां त चवां थो वॾेरे मुराद खान खे चऊं फ़ैसिलो बि उन जो थियल आहे ऐं एवज़ो उहो वठी ॾे अरे मुराद खान के कोन चवंदासीं अमीर एतिरो मुड़स माण्हू न आहे जो असांजो एवज़ो फबाए वञे पर छा अदा अरे मरियम के अॼु बि असां खां वधीक मुड़स मिठो आहे दिलि त चए बि त हिन कुआड़ीअ सां मरियम जी मुंठी लाहे पंहिंजे नक ते लॻल मेर लाहियूं अचां पर बस माट करे ज़हर जो ढुक पियूं हलियो आहे छिती रन जवानी में तो मोकारो करे वञी पंहिंजी कोरट में शादी कई पर अञा ताईं पंहिंजो भाइरनि खां मुड़स प्यार में वेठी आहे मां उठास न छत सुनी ॿुधाए अचां हा जादुल वडी जिन अथसि जिन केर तो चवे त तूं जिन नाही हां हाणे बस तो केर ॻाल्हाइण जो मौक़ो मिले ओ कबरी वारो ट्रीको लाई वेठी हुजे अञा मूंखे तो कबरी चवी मरियम जो कयल जुठू तो यादि कोन्हनि के जो न ते ॻाल्हाइण बि न तो सही विसरी कोन वियान जादुल विसरी कोन वियान वक्त गुज़रण सां रहंदो उहे फट नासूर बणिजी आन नासूर ऐं तूं नासूर बणियल फटनि ते वती थी लूण बुरकींदी मुंहिंजी त हर ॻाल्हि तोखे लूण मिर्च थी लॻे गुलज़ार पर हा मां बि ॿुधायई जेकॾहिं कुर्बान जी शादी प्रीति सां न थी न त मूंखे ऐं मरियम खे राज निपेरींदे हा जादुल बि वॾी जिन अथनि जिन सुभाणे ॿई हली अमीर अलीअ सां मिली था अचूं ॾिसूं था त कहिड़ा नवां टिण तो के ॾे अरे कुर्बू असां वटि तुंहिंजी शादीअ लाइ पाण पतोड़ींदा
ऐं तूं 8-8 ॾींहं विझी कोन थो। अड़े चोरा चोरा कुझु पाण खे ठाहे त छोरी तो ते बीहे। अब्बा या पढ़ी लिखी छोरी मुते कोन बीहंदी। छो न बीहंदी? हाँ छो न बीहंदी? त पटियां से ॾुंडा छोकरा, तूं रुगो पाण खे ठाहियूं मन लॻो वत। छोरी नथी बीहे त कुआड़ी सां टंगू कपियास। हाँ कुर्बान, जीअं तोखे ॾिसी प्रीत जो बि हाँ ठरी पई वो बात। पर जे मां पुछर कयां त पोइ माल केर चारींदो? अड़े जट जा पुट खॾ में वञी पए माल। मूंखे हुन जट जे पुट अमीरू खां इज़ो वठणो आहे बस। ॿियो मूंखे का ॻाल्हि ज़हन में ई कान्हे का। अबा प्रीत पढ़ी लिखी छोकरी आहे, मुंह ते बुरको पाए कोन। अबा मां त छोकरिन जे चपन ते सुर्खी ॾिसी शकी थींदो आहियां। अबा शहर जूं छोकरियूं सॼो ॾींहुं घर खां ॿाहिरि माल वांगुरु चरण वेंदियूं आहिनि छा? अरे जट जा पुट हेॾे मां खां हेॾे थी जेॾी महिल केॾी महिल वञी थो रन में लिखे। अरे जट जा पुट चरण कोन घुमण वेंदियूं न घुमण। पर अबा घुमंदे घुमंदे माल पराई बनी में काहे पे तो पो धारिया उन्हनि जा धनार कोन थींदा। अरे हाणे बस वात पटिया जट जा पुट अॼु ॾींहं खां वठी जेकॾहिं फूशर न कई अथई न, अहिड़ा पादर ठोकींदोसां इहो दून सुॼाए छॾींदोसां। अदा सुभाणे सोट शबीर खे गॾु वठी हलंदासीं। जेकॾहिं अमीर ऐसे ॼण खां जवाब ॾिनो त हिसाब उते ई सिधो कई वेंदासीं। अमीर जो ऐसे खां इनकार ईअं सम्झ त अमीर जो मौत हूंदो। जट जो पुट पाण खे सम्झे छा थो? ॾिसूं त अमीरो कीअं थो असांजो सनु खाए। शबीर छा थियो अथई? मोह ई सुॼो पियो अथई। मेल हाराया आहियूं कहिड़ो खंड जो जहाज ॿुधो अथई। हूअं बि बाप असांजी दुआ में अम्मा खे हारायो त बि ॾुख कोन थियो। यार सालिया तो वारी फूकन में मेल में पूरा 5000 हाराया था। अञा चींदे छा थियो अथई? यार जुआ थी सोआ, कॾहिं मट भरे त कॾहिं खाली गागरू। पर जॾहिं बि तुंहिंजे चवण ते शर्त रखी अथम न उहा ज़रूर हाराई अथम। यार सफ़ा को एठ आई। यार शबीर कुकड़ त भलो हुयो पर अध वारा पेर लगस न पचाए सघियो। टरड़ो हुयो टरड़ो। मेल में हिक बि सची लत कोन आई। अरे 36 लखड़ा शबू हिन कुकड़ जे खफ्त खां सवा को ॿियो कम बि अथई। बाबा तोखे घर में अच्छो कपड़ो ई मानी मिले थी न, पोइ रोज़ रोज़ बेइज्जती छो कंदो हुई? वड़े वा कम जा कोडिया। अरे तूं मूंखे कमाए खाराईंदो हुई, शर्म नथो अचे तोखे? बाबा तोखे केतिरा भेरा चयो अथम त मूंखां ज़मीन जो कमकार कोन पुॼंदी, बाक़ी चई त राति जो रोट झलिया। वड़े वा सुधरियल। अरे राति किथे हुई? दोस्तनि जी दावत हुई, ओॾां वियो हुउसि। दोस्तनि जी दावत हुई, ओॾे वियो हुउसि। मुड़ुसु ॾिस मोतबर जंहिंखे दोस्त दावतूं था ॾियनि। हाणे ॿुध, गुलज़ार वारनि जो नियापो आयो हो, ओॾे वञ ऐं मुंहिंजो राति इंतज़ार न कजां, ठीकु आहे? पाण हिन उम्र में परावा लोड़ा लताड़े थो ऐं असांखे झले थो। पर बाबा शायदि तोखे ख़बर न आहे त नांगनि जा बच्चा बि नांग थींदा आहिनि। शबीर बाबा सुबुह जो सवेर अचजां, कुकड़नि जो वॾो जलसो अथई। हूअं बि तोखे ख़बर न आहे मूं मुल्लो VIP ताड़ियो आहे। जेॾी महिल हिनखे तावीज़ ॿधोसीं न, मेल असांजे सम्झे खीसनि में अथई। हा न, सुबुह जो सवेर अचजां, वॾा ॻाल्हि विसरी वञई। खैर त आहे, वरी छा थियो? अञा चवी थी त केर त आहे? बुद्धि दी पई त अमीर ऐसे ॾियण खां इनकार कई वेठो आहे। अञा चई थी केर त आहे, ॼण तोखे का ख़बर ई कान्हे। मुआ को समझाए न, हाणे कढी विधी। हाणे बस वधीक मुंहिंजो मथो न चट। अदा मां त सही थो चवां त अमीरू शराफत था एवो कोन ॾींदो। अरे जे न ॾींदो न, देवा चीरे विझंदो मांस जट जे पुट जूं।
एज़ो कोन ॾींदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ओ सोट बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह भली आए वे वे भली करे तो शबीर अदी खुशी हुंदी है सोटर दे हाल वाल खेरा में जापियो कयो ही सोट अमीरो संग ॾियण खां कतराए थो। तूं बि असांजो भाउ आहीं, गॾिजी हली था मिलूंसि। जेकॾहिं सुर कये त ठीकु आहे, न त पोइ ॾियो जवाब। असांजी बंदूक मां निकतल कारतूस ॾींदुसि, छो त इहो कमीणो पहिरियां बि असां सां जुठ करे चुको आहे। तो पोइ हलो त हली मिलोसि, ॾिसो हा तो करे या न। अरे तूं सफ़ा गुजट जो पुट ही, तूं छा थो सम्झी त ना ॿुधी उथी हलिया ईंदासीं, या त हू असांजे पेट में या असां सभु उन जे पेट में। हाणे ॿुध, या कुहाड़ी ॾे मूंखे, तूं अंदरों बंदूक खणी आ। कुहाड़ी उहे खणनि जंहिंजे ॾोरनि में ताक़त हुजे। ॼणे मां मोकारो ॿारनि जो। मां बि चवां त छोरी चए थी मूंखे कुते सां परणायो, पर इन सां शादी कोन कंदसि। हिन छोरे में को पिरकार ई कोन्हे। सुधरी वेंदो अदा सुधरी तो सुधरंदो। मां अची वियो आहे छोरो सफ़ा। जेकॾहिं जवाब ॾिनो न त उल्टो ॿुधायूं अचिजो न सुठो, लाख लायूं अचिजो ने, ईअं न मोटी अचिजो। अरे छोरा सॼो ॾींहुं हिन टेप में लॻो पियो, पोइ इहो बि थियई थो त वञी पोइ वेहिजां, पोइ छा कपिड़ा मटाए। छोरी चए थी इहो मूंखे खपे ई कोन, निभाग हेठि थई मरिया। अम्मा असांजो पाणी त मथे बंदि आहे। छो उन्हनि जे पीउ जो छा पाणी? तूं वञी को वाह में वञी तुड़गी अच मरिया। अलमदीना केमिकल शॉप, हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 तुझे चेहरे ते मायूसी मुदाए ते मींह जी छो वसी पई आहे? त वायदे मुताबिक मां तोखां पहिरियां पहुतो आहियां।
हेड़ी ॻाल्हि न आहे तपे छो मुझे प्रीत जी प्रीत ते खौफ जो अक्स उन्हारे जे सिज जी उभरी पियो मां में गुलज़ार वारा आया हा बाबे खां मुंहिंजो रिश्तो वठणु बाबे त जवाब ॾिनसि पर हू पोइ बि धमकी ॾेई विया आहिनि त प्रीत खे पंहिंजी नूंहुं ज़रूरु बणाईंदासीं असांजी मोहब्बत जी अॻियां तुंहिंजे मामनि जूं धमकियूं बेअसर थी वेंदियूं तूं दिलि न लाइ प्रीत जे पंध में असां ससुई पुनूं सोणी मेहार थियणो पियो बि थींदासीं तूं मुंहिंजे दिलि जी लैला आहे मूंखे तुंहिंजो मजनू थियण बि क़बूल आहे त पोइ बाबा खे मुंहिंजो रिश्तो छो नथो घुरे पर छा चाचा अमीर अली इनकार करे तो पोइ त पोइ मुंहिंजो इज़हार सां इज़हार आहे जे मूंखे घर छॾे मोहबत जो झंडो इश्क जे ईदगाह ताईं पुॼाइणो पियो त पोइ ईअं बि कंदसि एतिरी दिलि बहादुर बि अथई ऐं पोइ बि परेशान थी हाणे थोरो मुर्क ताजो की मुलाक़ात जी पुॼाणी कई प्रीत मूंखे स्कूल बि वञिणो आहे मास्तर तोखे त न रुके ॿार पढ़ाइणा केॾी मुंहिंजी दिलि खे बि त पढ़ाए न तुंहिंजी दिलि ते मुंहिंजी मोहबत जी अल्फाबेट लिखियो आहे चाचा जेकॾहिं आशू ऐं आकूअ लाइ इहा धरती तंग न कयमि त असांजा नाला लाइ कंहिं कुते ते रखजाए हाँ बाबा और जी जो हाशिमारन का तुंहिंजी इज़त पलाम कंदासीं चाचा खमीसा अॼु जो अॼु वञी दर ते बाजट था वॼायूं तूं दिलि न लाइ अचो त हली चाचे जो प्लान कयूं ॾियो उन घरनि खे टांडा ॼट जा पुट पाण खे लाइ छा था सम्झनि अचो तव्हां सां गॾु मां पाण हलंदुसि ऐं तंहिंजो प्लान पाण कंदुसि पाण जहिड़ो कंदुसि पोइ अचु चाचा अचु अचु हलो हलो था हल अमा मूं तव्हांखे चयो हो न त पुफी जी धीउ मूंसां कोन ठहंदी छोरा माठ कर त ॼण लठनि जी धमाल अॻ में शादी कोई मथां हाराई वेठो कीअं न ठहंदी रुॻो त पहुचण ॾीस उथ वञ माल खे पाणी पियार उथ निभागा मारिया सॼो ॾींहुं पिट को हुजेसि कीअं न ईंदी हिते पाण हिन खे मां सिधो कंदसि रुॻो इहा मरियम मुंहिंजे हथ अचे न छोरी अचे हिते कीअं थींदी आहे ॾूंडा मां पटियां कमदार वालेकुम अस्सलाम दे ता हाल वाल कोड़ा ए बाल बच्चे की थी हूं किदे पिनण पवेंदो क्या बाबा बच्चन के स्कूल उठी थी पढ़ाने जला पढ़या पाणी पुट स्कूल वेले पे अरे
ये मेहा केर चरसी, ये हल केर कहेसी, ये जमीना केर आबाद करेसी, पढ़ने पड़े। बड़े की खबर काजी नहीं, हाँ, वो सब कुछ मैं ते छोड़े से, जो को बाल पढ़ावे, उन्हें कुटते, कुट के मार, हाँ। के बारे छोड़ के नाराज था साथे असा तो न पड़ा की तरफ पंहिंजी जिंदगी थोड़ा कान जेकर वॾनि जी नाराज़गी जी सदा थी की जी जोधा जने पढ़ी जवान थिया न तो को साम्राज्य असा जे अॻियां कर न खणी सघंदो उन जे कंद खाइण खां अवल की जोधा उन जी मुंडी मरोड़े छॾींदा थोड़ा कान अॼु मां तुंहिंजे इन अज़म जे करे तुंहिंजे नंढड़नि खे वरी पंहिंजे स्कूल में विहारियो मुंहिंजो वाइदो आहे मां तव्हां सां गॾु आहियां चवंदा आहिनि त वत ॿार असां केतिरा बाबा असां सभु कुझु करे सघूं था जेकर असां पंहिंजो पाण सां सचा हुजूं त पोइ हिकिड़ो साम्राज्य हेतिरा जोधा छा नथा करे सघूं हर शइ करे सघूं बाबा हलो अदा अॼु खमीस खे जेके पादर लॻा आहिनि न यादि कंदी सॼी उमिरि ऐं जेकॾहिं विसरी वियसि ऐं वरी शैतानगिरी कयई न त पोइ नांग वांगुरु मुंडी जिथे छॾींदासीं अॼु वितो जो थोरो अथसि न त जेकॾहिं मूंखे थाणे ते लठियूं लॻियूं न अॼु हुनजी पूरी पूरी पाए कढां असां मथे में धूड़ विधीसींसि शैतानगिरी जी इन खां वधीक न कहिड़ी सज़ा हूंदी सकीना मानी त खणी अच हाज़िर बुख ते काकड़ो ई लही वियो आहे वारो कर भले वारो कर चाचा हाशिम छा थियो छोकरा छा आहे साईं ज़ार के काकन ॾाढी मारनी है रत में गाड़ो छा किथे था वञनि स्कूल में स्कूल में